सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी में बद इंतज़ामी जूं संगीन इंकशाफ थियो आहे। ऑडिटर जनरल की रिपोर्ट मुताबिक़ सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी में बद इंतज़ामी जूं संगीन हक़ीक़तूं साम्हूं अची वयूं आहिनि। धरती टीवी न्यूज़ रिपोर्ट की कापी हथ करे वरिती आहे। SBCSC 588 इंतई ख़तरनाक इमारतूं ढाइण में नाकाम रही है। आवाम की जानिन के संजीदा ख़तरो है। रिपोर्ट में ॼाणियो वियो आहे टेक्निकल कमेटी 588 ख़तरनाक इमारतूं मस्मार करण की मंजूरी ॾेई चुकी है। उन बावजूद अमली कदम नाहिन खया विया। बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी गैरकानूनी इमारतों की तामीर रोकण में नाकाम रही है। रिपोर्ट में ॼाणियो वियो आहे साॻी रिपोर्ट में सिंध मास्टर प्लान अथॉरिटी ते भी सख्त एतराज़ किया विया आहिनि। क़ाइदनि ऐं ज़ाब्तनि खां हटी करे गैरकानूनी हाउसिंग सोसाइटीज़ के लेआउट प्लान जारी किया वियो। केतरनि ई हाउसिंग स्कीम्स तय थियल मयारनि ते पूरियूं न लथियूं आहिनि। हाउसिंग सोसाइटीज़ में मुक़रर कयल मयार मूजिब 55% रिहायशी एराज़ी, 5% कमर्शियल, 25% रोड ऐं घिटियूं, 8% पार्क, 3% तालीमी इस्तेमाल ऐं 20% खुलियल फिज़ा लाज़मी हूंदी आहे। पर ज़ाब्तनि ते अमल न कंदे कमर्शियल एराज़ी वधीक रखी वई आहे। इन तफ़सील मालूम कयूं था। चीफ रिपोर्टर इमदाद सुमरा सां लाइन ते मौजूद है। इमदाद, रिपोर्ट में वधीक छा ॼाणायो वियो आहे? जी बिल्कुल, अवां ॿुधाईंदा हलूं त अॼु जेको आहे ऑडिटर जनरल की रिपोर्ट जेका आहे उहा हिकु साम्हूं आई आहे, जंहिंमें सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे हवाले से अहम इंकशाफ थिया आहिनि। जॾहिं त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी SPCA में बदनिज़ाम जी संगीन हक़ीक़तूं साम्हूं अची वयूं आहिनि। धरती टीवी उन हवाले से पिण कापी भी हथ करे वरिती आहे। ऑडिटर जनरल पाकिस्तान की रिपोर्ट मूजिब SPCA 588 इंतहाई ख़तरनाक इमारतूं ढाइण में नाकाम थी, जिन सबब आवाम के जानन के संजीदा खतरो है। जॾहिं त रिपोर्ट में ॼाणियो वियो आहे त टेक्निकल कंपनी 588 ख़तरनाक इमारतूं मस्मार करण की मंजूरी दे चुकी है। उन बावजूद उन ते अमली कदम न खयो वियो आहे। ऑडिट रिपोर्ट मूजिब बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी गैर कानूनी इमारतों की तामीर रोकण में मुकम्मल तौर नाकाम रही है। जॾहिं त साॻी रिपोर्ट में सिंध मास्टर प्लान अथॉरिटी से भी सख्त एतराज़ किया विया आहिनि, जिते क़ाइदनि ऐं ज़ाब्तनि के हटी करे गैर कानूनी हाउसिंग सोसाइटीज़ के लेआउट प्लान जारी किया विया। रिपोर्ट मूजिब केतरनि ई हाउसिंग स्कीम तय थियल मयारनि ते पूरियूं जेकी उहे न लथियूं आहिनि। ऑडिटर जनरल की रिपोर्ट में ॿुधायो वियो आहे त हाउसिंग सोसाइटी में मुक़रर कयल मयार मूजिब 85% रिहायशी एराज़ी, 5% कमर्शियल, 5% रोड ऐं घिटियूं, 8% पार्क, 3% तालीमी इस्तेमाल ऐं 20% खुलियल फिज़ा लाज़मी हूंदी है। पर ज़ाब्तनि जो अमल न कंदे कमर्शियल एराज़ी वधीक रखी वई। रिपोर्ट मूजिब अहिड़ा मामला अक्टूबर 2024 में साम्हूं आया, जॾहिं त जनवरी 2025 ताईं केतिरा ई ख़त लिखण बावजूद लाॻापियल इदारनि तरफ़ां को बि जवाब न ॾिनो वियो। ऑडिटर जनरल ऑफ पाकिस्तान पंहिंजी रिपोर्ट में सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी ऐं सिंध मास्टर प्लान अथॉरिटी के लाॻापियल अफसरनि ख़िलाफ़ कार्रवाई की सिफारिश कई हुई। जॾहिं त सिंध असेंबली ऑडिटर जनरल की रिपोर्ट 2024-25 की मंजूरी ॾिनी, उन खे पब्लिक अकाउंट्स कमेटी हवाले करे छॾियो आहे, जिते मामलनि ते वधीक जांच ऐं कार्रवाई जो इम्कान है। जी इमदाद, वरी मेहरबानी तफ़सील है।